चकबर सां हथियार बंदन पुलिस अहलकार के अगवा करे विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर निसार जागरानी खां। जी निसार, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल, मोहम्मदाबाद थाने जे हद जे कच्चे जे फूसाबाद वारे इलाइक़े में हथियार बंदन पुलिस अहलकार हेड कांस्टेबल अब्दुल फताह अबड़ो के अगवा करे विया आहिनि। अहिड़े इतला ते एसएसपी शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई ज़िले जे मुख़्तलिफ़ थाने जे पुलिस नफ़री साण करे मोहम्मदाबाद लॻ पिपल पिकट ते पहुची वियो आहे। होॾां इतला आहिनि त ॾुआरिन गुज़िरियल ॾींहुं मोहम्मदाबाद शहर मां पुलिस हथां गिरफ़्तार थियल ॾुआरी सोनारो जतोईअ जे आज़ादी जे शर्त ते हेड कांस्टेबल अब्दुल फताह अबड़ो के आज़ाद करण जो शर्त रखी छॾियो आहे। जॾहिं त एसएसपी शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई जो चवणु हो त जॾहिं ॾुआरनि ख़िलाफ़ कार्रवायूं थींदियूं आहिनि त पोइ अहिड़ियुनि किरियल हरकतनि ते ॾुआरी लही ईंदा आहिनि, पर असां उन्हनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रखंदासीं। अगवा थियल हेड कांस्टेबल फूसाबाद लॻ पुलिस चौकी ते मुक़ररु हो, जंहिंखे राति हथियारबंद अगवा करे ॾुआरी जी आज़ादी जो शर्त रखी छॾियो आहे। ऐं होॾां बि इहे बि इतला आहिनि त एसएसपी शिकारपुर थोरी देरि पहिरियां जेका पुलिस नफ़री ऐं रेंजर जा जेके अहलकार आहिनि उहे साण करे कच्चे वारे इलाइक़े में लही वियो आहे। जी निसार, जी महिरबानी।